खुशियुनि में रंग भरींदड़ मेहंदी। जॾहिं बि मेहंदीअ जो ज़िक्र थींदो आहे त सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि ज़हन में ईंदी त शायदि कंहिंजी शादीअ जो ज़िक्र थी रहियो हुजे। पर मुख़्तलिफ़ मज़हबनि में शादीअ खां अलावा बि मेहंदी इस्तेमालु कई वेंदी आहे। मेहंदी औरतुनि जे मेकअप जो हिकु अहम हिसो आहे। उन खां सवाइ हर ईद ऐं ॿियूं ख़ुशियूं नामुकमिल सम्झियूं वेंदियूं आहिनि। आगाटे ज़माने में मेहंदीअ जे पननि खे कुटे इस्तेमालु कयो वेंदो हो ऐं शादियुनि में बि घोट ऐं कुंवार जे हथनि ऐं पेरनि ते उहा कुटियल मेहंदी लॻाई वेंदी हुई। पर वक़्तु गुज़रण सां गॾु जिते इन जे इस्तेमाल में वाधारो थियो, उते न रुॻो वक़्तु बचाइण लाइ इन में जिदत आई, पर मामिलो केमिकल ॾांहुं बि वधियो। दीवाली, जनम ॾींहुं, शादियूं तोड़े हर मज़हब जे ॾिण में मेहंदी औरतुनि जे हथनि खे सींगारींदी आहे, जेका न रुॻो पाकिस्तान में पर अरब मुल्कनि ऐं हिंदुस्तान में बि आम राइज आहे। मेहंदी न रुॻो हथनि पेरनि खे लॻाइजे थी, पर वॾी उमिरि जूं औरतूं ऐं मर्द पंहिंजे अछनि वारनि ऐं ॾाढ़ीअ खे पिणु इन सां रंगीन था। मेहंदीअ जा अक्सर क़िस्म मुकमिल तौर ते महफ़ूज़ ऐं ग़ैर ज़हरीला हूंदा आहिनि, पर कारी मेहंदीअ में कुझु एलर्जी करण जी सलाहियत हूंदी आहे, जंहिंजो सबूत कुझु माण्हुनि में चमड़ीअ जी ख़ारिश, दाणा ऐं अंदरूनी तकलीफ़ मां ज़ाहिर थिए थो। अहिड़ी मेहंदी हसास चमड़ीअ वारनि लाइ ख़तरनाक थी सघे थी। चयो वञे थो त 80 ईस्वीअ वारे ॾहाके में का बि डिज़ाइन न हूंदी हुई। माण्हुनि खे इन ॻाल्हि जी ख़बर ई न हुई। औरतूं राति जो सुम्हण खां अॻु तिरीअ ते मेहंदी लॻाए मुठ बंदि करे सुम्ही पवंदियूं हुयूं ऐं सुबुह जो उथण वक़्तु इन जो रंग ख़ूबसूरत हूंदो हुयो। जंहिं लाइ हिकु शाइर लिखियो त चुरा के मुट्ठी में दिल को छुपाए बैठे हैं, बहाना ये है कि मेहंदी लगाए बैठे हैं। मुठ बंदि करण खां अलावा हथनि ऐं पेरनि ते मेहंदीअ जो लेप पिणु ॾिनो वेंदो हो। तंहिं बाद अशहद आंगुर जी मदद सां मेहंदीअ खे हथनि ते नुक़्तनि ऐं गोलनि सां सिंगारियो वियो ऐं पोइ औरतूं मेहंदी लॻाइण जे मुख़्तलिफ़ तरीक़नि ते ग़ौर करणु शुरू कयो, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रंदे हिन रवायती मेहंदीअ कौन जी शिकिल अख़्तियार कई ऐं हाणे बाज़ार में कौन जी सूरत में विकिरो थी रही आहे। चयो वञे थो त कौन मेहंदीअ जो रवाजु 1987 ईस्वीअ खां 1990 ईस्वीअ जे विच में मशहूरु थियो, जॾहिं हर कंहिं जे हथनि ते हिकु मख़सूस क़िस्म जी डिज़ाइन लॻाई वेंदी हुई ऐं पोइ 1995 ईस्वी ऐं 2000 जे विच में गुलनि वारियूं डिज़ाइनियूं मशहूरु थियणु शुरू थियूं। अॼुकल्ह मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे गुलनि ऐं पननि खां अलावा ॿियूं बि डिज़ाइनियूं आयूं आहिनि, जिन खे औरतूं लॻाइणु पसंदि कनि थियूं। मतिलबु त कौन जे अचण खां पोइ मेहंदीअ सां हथनि ऐं पेरनि ते मुख़्तलिफ़ डिज़ाइनियूं ठाहिणु पिणु आसान थी वियो आहे ऐं हाणे मेहंदी लॻाइण बि हिकु फ़न थी वियो आहे। ॻाल्हि इते ई न बीठी। उन खां पोइ कौन मेहंदीअ में मुख़्तलिफ़ केमिकल इस्तेमालु करणु शुरू कया विया, जिन जी मदद सां मेहंदी न रुॻो घणे अरसे ताईं ख़राबु थियण खां महफ़ूज़ थी, बल्कि उन जे रंग खे बि वधायो वियो। कौन मेहंदीअ जे बारे में केतिरनि ई माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त ही आम मेहंदी आहे, पर बाज़ारुनि में विकिरो थींदड़ उन्हनि कौन मेहंदियुनि में PPD नाले हिकु ख़ासि केमिकल हूंदो आहे ऐं उन सां गॾु ॿिया बि केतिरा ई अज्जा शामिल हूंदा आहिनि। ही केमिकल जंहिंखे PPD सॾियो वेंदो आहे, बाज़ार में मिलंदड़ वारनि जे रंगनि में बि मौजूदु हूंदो आहे। रंग खे वारनि ते देरि ताईं रहण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। इहो मेहंदीअ खे पिणु वधीक रंगदार बणाइण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। ईअं नाहे त ही केमिकल PPD हर कंहिं लाइ ख़तरनाक आहे, पर कुझु माण्हुनि लाइ इहो काफ़ी तकलीफ़ जो सबबु बणिजंदो आहे। पर असांजी मेहंदी हितां जी तमामु मशहूरु आहे। असांजी मेहंदी इन जे करे मशहूरु आहे जो हितां जी ज़मीन बहितरीनु आहे, ज़मीन चीकी आहे, उन में कलर बहितरीनु आहे। पोइ इन जे करे सॼे मुल्क में असांजी हितां जी मेहंदी ईंदी आहे। मुंहिंजो नालो आफ़ताब अब्बासी आहे। हिते तमामु घणी महिनत कई आहे, मेहंदीअ खे मशहूरु कयो आहे। ख़ालिस मेहंदी हिते मूं वटि तव्हांखे मिलंदी, प्योर मेहंदी मां हिते सप्लाई कंदो आहियां। मेहंदीअ जा कुल 2 फ़सुल साल में थींदा आहिनि। हिकिड़ो फ़सुलु थींदो आहे गर्मी में, जंहिंखे छतड़े जो चयो वेंदो आहे। उहो फ़सुलु तमामु बहितरीनु थींदो आहे, उन में कलर तेज़ थींदो आहे। ॿियो फ़सुलु जेको थींदो आहे उहो सियारे में थींदो आहे, तक़रीबन नवंबर डिसंबर में। उन जो कलर थोरो घटि थींदो आहे, माना उहा थधी रहंदी आहे, वारनि जे लाइ मुफ़ीद बहितरीनु हूंदी आहे। कलर जेको उन में घटि हूंदो आहे, पर मेहंदीअ में उन में वार नरम मुलायम ऐं बहितरीनु थींदा आहिनि। सूबे सिंध जे ज़िले दादू जे तालके मेहड़ में पोखजंदड़ मेहंदीअ खे मुल्क जी बहितरीन मेहंदी चयो वेंदो आहे। ॾूराहनि इलाइक़नि जा माण्हू जॾहिं मेहड़ बाईपास वटां लंघंदा त घर भातियुनि ऐं दोस्तनि लाइ तोहफ़े तौरु ही मेहंदी ज़रूरु ख़रीद कंदा आहिनि।